बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नहु मन यत्तक़ि व यस्बिर फ़इन्नल्लाह ला युज़ीउ अजरल मुहसिनीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र इन्नमा युवफ़्फ़स-साबिरून अजरहुम बिग़ैरि हिसाब। वक़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहुम्मा जअलनी सबूरा। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुन नबियुल करीम। सब्र छाखे चइबो आहे? सब्र जी लुग़वी माना आहे, लफ़्ज़ी माना आहे ॿधण। जीअं अॻे अरबी इस्तिलाह में चयो वेंदो क़ुतिल सब्रन, मारियो वियो ॿधी करे। इस्तिलाही माना चाहे पंहिंजे नफ़्स खे, पंहिंजे पाण खे इस्लामी हुकुमनि ते ॿधी बीहारजे। वॾे असुर फजर जो निमाज़ ते निंड मां उथण दिलि नथी चे, पाण खे ॿधी करे खणी पुॼाइजे। या पाण ते ज़बरदस्ती करणु, पाणी थधो आहे, वुज़ू करण ते दिलि नथी चे, बीमार आहे त हुनखे इजाज़त आहे तयम्मुम करे, बीमार बि कोन्हे, ज़बरदस्ती पाण ते करे, पाण खे मजबूर करे वुज़ू करे। इहो आहे सब्र। अलाह जे पैगंबर हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम कयो। दीन जी ॻाल्हि चवण ते जेका तकलीफ़ अचे उहा बर्दाश्त करणु। शिकायत ॿिए खे न कबी, सिर्फ़ु अलाह खे। हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम जो अलाह क़ुर में ज़िक्र फरमायो व अय्यूब इज़ नादा रब्बहु अन्नी मस्सनियल दुर्रु व अंत अरहमुर राहिमीन। ऐं यादि कर हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम खे जॾहिं पंहिंजे रब खे सॾु कई, रब मूंखे ॾाढी तकलीफ़ थी आहे, तूं रहम कंदड़ आहीं। शैतान आयत छो नाज़िल थी? शैतान अलाह खे अर्ज़ु कयो त अय्यूब खे माल मिल्कियत औलाद बादशाहत ॾींदी तॾहिं तो तुंहिंजी इबादत करे। इहे खसीस त तोखां फिरी वेंदी। हीअ असांजा हाल आहिनि। थोरी तकलीफ़ हुजे, रब मूंखे कुझु न ॾिनो, बावेला खणी कंदी। ज़री तकलीफ़ ते सभई नेमतूं विसारे छॾींदी। अलाह सां इहे सभु शयूं फसे छॾियो। बीमारीअ जी बि कोतो। पोइ जॾहिं अलाह खे अर्ज़ु कई, अलाह साईं तकलीफ़ कोती आहे, तूं रहम कंदड़। हाणे अलाह साईं आज़माइशूं सभु ॾेई रब जे ज़िक्र ते जो क़ाइमु रहियो, फिरियो ई हटियो न। अलाह जी फरमाइश हाज़ा मुख़्तसरुन वाहिदुन व शराब। चई हाणे पंहिंजो पेर इन पथर ते हण, पोइ छा थींदो? हितां पाणी बि निकिरंदो चश्मे जो, थधो फर्स्ट क्लास, वेझ बि सही, पाणी पी बि सही। पोइ उन बीमारी जे करे उहो कमज़ोर थी ॻरी वियो, जवान थी पियो, घरवारी जो आहे त सुञाणे ई कान पई। त हे को अय्यूब अलैहिस्सलाम सवाइ घरवारी ॿिया सभु साथ छॾे वियासीं। कभी रब खे शिकायत कभी, माण्हू खे शिकायत न कभी। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं हक़ जी दावत ॾिनी, दीन जो पैगाम ॾिनो, घरां ई मुखालिफ़ थी पियोसि, पी बि न पियो पिणेसि, बुत कपाए पियो पिणसि आज़र। पोइ हाणे छा थियो जो हुननि ईद ते ॿाहिरि मैदान ते निकिरी वेंदा। हज़रत इब्राहिम खे चवंदो हलो तूं भला असांजे ख़ुदा जी इबादत ते ईद जे ॾींहुं। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो इन्ही सकीम, मां बीमार आहियां, तव्हांजी बुतनि जी पूॼा खां बीमार आहियां, हू दुरुस्त आहियां, इन शिरक ऐं कुफ़र खां बीमार आहियां। पर आस्त्रे चई तल्ला इलाक़ीदन असनामकुम, तव्हां वञो कि तव्हां जेके काबतुल्लाह में 360 बुत रखिया आहिनि, हिकिड़ा धीउ ॾियण जा, ॿिया पुट ॾियण जा, के रोज़ी ॾियण जा, के मींहं वसाइण जा, के ख़ुशहाली करण जा, इन्हनि सभिनी सां मां अॼु हशर कंदुसि, तव्हां रुॻो वञो त सही। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सुठो कुहाड़ो ठहिरायो, फर्स्ट क्लास। हीउ जो विया, पोइ कंहिंजी टंग भॼी, कंहिंजी पुठी, कंहिंजो पेट, कंहिंजी मुंडी, सभिनी सां हशर करे जेको वॾो बुत हो उन ते गिचीअ में कुहाड़ो, लठ सरदार जे गिचीअ में कुहाड़ो विझी हलियो। हे जो मोटिया अची जो काबतुल्लाह में ॾिठऊं भेण असांजे बुतनि जा तीअं उजर बुजर निकिता पिया आहिनि, आंड्रा मुंड्रा ॿार। मन फअल हाज़ा बिआलिहतिना, चई असांजे ख़ुदा सां के हालत कई आहे भेण, वॾो ज़ालिम माण्हू आहे जंहिं कयो आहे। फतई यज़कुरुहुम युक़ालु लहू इब्राहिम, हिकिड़े खे जो हिकिड़ो नौजवान आहे इब्राहिम था चवनिसि, उहो मिड़ई हिन बुतनि जी मुखालफ़त कंदो आहे, त हीउ छा ॾींदा? इज़त ज़िलत मौत हयाती अलाह जे हथ में आहे, रिज़्क़ रोज़ी औलाद सभु अलाह जे हथ में, हे कुझु बि कोन्हनि। पोइ हाणे सभु गॾिजी आयो। चईंसि त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे चयो तो असांजी ख़ुदा सां हालत कई आहे। अंत फालत बिआलिहतिना, तो कई आहे असांजे ख़ुदा सां, छा तो कई आहे? सुवाल कयूं। हज़रत इब्राहिम चयो बल फअलहु कबीरुहुम हाज़ा, वॾे कई अथनि। बज़ाहिर जुमिलो हो त वॾो नबी माया मूं कई त मां, ॿियो तव्हां सम्झो था बुत वॾो आहे, तंहिं खां पुछो जंहिंजे गिचीअ में कुहाड़ो पियो आहे त लठ सरदार हो त छॾे ॾिनई।
फसअलूहुम इन कानू यंतिकून, पुछो जेकर ॻाल्हाए सघनि था, पाण नथा ॻाल्हाए सघनि। क़बर वारो माण्हू पियो आहे क़बर में, पाण कुझु नथो ॻाल्हाए सघे, ॿियनि सभिनी खे पुट बि ॾिए पियो, धीअरूं बि ॾिए पियो। अजीब फ़लसफ़ो आहे माण्हू जी, हेॾी जदीद टेक्नोलॉजी दौर में दिमाग़ कमु नथो करे। सिवा पुछोसि, यूसुफ तो ख़बर कोन्हे का असांजा ख़ुदा कोन ॻाल्हाईंदा आहिनि। पोइ फरमाए अहिड़नि जी इबादत कयो था, फतअबुदून, अहिड़नि जी इबादत कयो था जेके नफ़ो ॾियनि न नुक़सानु ॾियनि। तव्हांखे जा पंहिंजो बि नथा ॾसीं त साईं कंहिं कुटियो आहे बिना, असांजा पुठी पेट कंहिं बनिया आहिनि, पंहिंजो बि नथा ॾसीं। उफ़िल लकुम वमा तअबुदून, जे अफ़सोस आहे, हैफ़ आहे तव्हां ते जिन खे पूॼियो था, तव्हांजे त अजीब हालत। हींअर क़बरुनि ते पुॼिया पिया आहिनि, पथरनि जे आॾो पुॼिया पिया आहिनि, डंडे जे आॾो, झंडे जे आॾो, जेको आयो छिक छिका लॻी पिया। हाणे घोड़ो बि ख़ुदा थियो, क़बर बि ख़ुदा थी, डंडो बि ख़ुदा थियो। मौलाना अब्दुल कादिर रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो, हिकिड़े जेको आहे गाज़ी जो खोड़ियो कंहिं करंट हणी छॾियो, वञी जो छुमी नईं त करंट लॻुसि, चई हल भेण गाज़ी त सफ़ा गरम लॻो पियो आहे। बाबा हीउ डंडो छा कंदो, वहदहुल्ला शरीक अलाह आहे, उन खां वञी घुरो। चई अफ़सोस आहे तव्हां ते, तव्हांजे ख़ुदा ते जेके पूॼियो था। हाणे छा कनि, जवाबु त ॾिनो को बि कोन, हक़ ऐं सच जे आॾो। पोइ सभु गरम जोशी में पाण में गया, हर रिकू वंसुरु आलिहतकुम। क़ुर शरीफ़ सॼो क़ुर थो ॿुधायां, हाणे मञो न मञो तव्हांजी मर्ज़ी, मुंहिंजो त वस में कोन्हे, ऐं क़ुर पढ़ी ॿुधाईंदुसि। चई हर रिकू, बाह में साड़ियो इब्राहिम अलैहिस्सलाम खे पंहिंजा ख़ुदा बचायो, न त मथे फिरियो हिकिड़ो इब्राहिम आहे, हेॾा खोड़ इब्राहिम थी पवंदा, असांजे अलाहनि जा त कम लाहे छॾींदा। अॼु बि माण्हू मुशरिक पुॼी न सघंदो, चए बा तूं मुनकिर आहीं, तूं हीअं ई मञी थो। अब ॻाल्हि जवाबु ॾियनि, मूं तोखे क़ुर ॾेखारियो अलाह खां ॿियो को नथो मञे, को नथो ॿुधे, न सुणे, न को नफ़ो ॾिए न नुक़सानु ॾिए, तूं क़ुर ॾेखार। पोइ हिकिड़े अमराज जो आहे 11 आहे, मूं हिकिड़ी तकरीर ॿुधी हिकिड़े मौली साहिब जी, 11 चए कीअं, चई बाबा हीअ ॾिसो 2 हथ आहिनि, चए हा, चए 11 साबित थी आहे, 2 हथ आहिनि 11 साबित थी आहे, 2 टंगूं आहिनि 11 साबित थी आहे, वाह जो वारो दिमाग़ आहे। हिकिड़े अमरा ॿिए खे चयो 11 आहे, चंदो ॾे, चए दा तुंहिंजी 11 मुंहिंजी 16 आहे, पंहिंजा 11 कट बाक़ी 5 मूंखे ॾिजे, मश्करी छो थो करी, चए मश्करी छाजी, मूं तुंहिंजी 11 मञी, मुंहिंजी 16 मञी, बसि तुंहिंजा 11 रुपया हिते लाह, मूंखे 16 जा ॾे, 5 रुपया मथां ॾे त 16 कंदुसि। चए 16 किथां आई, चए 16 कान्हे त 11 किथां आई, जीअं 16 जो को सबूत मूं वटि कोन्हे को, तीअं थोरी 11 जो सबूत कोन्हे को। अॻे माण्हू चवंदा ॿुॾल ॿेड़ी पीर तारी क़बर कढी आयो, हाणे नथा चवनि, छो त हाणे सम्झी विया त माण्हुनि में कुझु टेक्नोलॉजी जो दौरु आहे, कुझु थोरी सम्झ आहे, हाणे इहा शइ थोरी सम्झ में अचे थी त माण्हू सफ़ा ईअं एॾो ढकोसलो हणंदो न त साईं भित खे उॾारे ॾिनो, फूको ॾिनई, उॾरी वई, त हाणे चवंदा यार इहो कमु नथो हले। शफ सरकार हाणे अहिड़ा था पकड़जनि ऐं पादर खाइनि, हींअर मीडिया जो दौरु अची वियो आहे, माण्हुनि में कुझु शौर अची वियो आहे, यार इहो पाण वधे थो, असांजे पैसनि ते राज कंदो मुर्शिद। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी हक़ चवण जे करे बाह में उछलियो, अलाह साईं बाह खे जन्नत गुलज़ार बणायो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सब्र कयो, हक़ जे पैगाम तां न फिरियो, सब्र करिणो आहे। हज़रत अयूब अलैहिस्सलाम बीमारी सभु शइ वई हली, सभु शयूं सब्र कई। अॼु असांखे बि सब्र करिणो आहे, पिटको सुटको इहो कुझु बि कोन्हे। शहीद करबला बि तव्हां गुज़िरियल जुमे ते ॿुधायो त दीन इस्लाम जे करे, हक़ जी ॻाल्हि जे करे पाण क़ुर्बान कयूं, पंहिंजा बच्चा शहीद करायूं, पर पोइ ते न हटिया, पोइ ते न हटियो। सब्र जा क़िस्म 3 आहिनि वॾा, सब्र अल ताअत, फर्मा बरदारी जे इताअत ते सब्र करणु। निमाज़ फजर ॾुखी आहे, पर निंड मां ज़ोरी उथी बि निमाज़ पढ़े। सियारे में वुज़ू करणु ॾुखियो आहे, थधो पाणी आहे, मस्जिद में पाणी गरम जो बंदोबस्तु कोन्हे को, त बि ज़ोरी वुज़ू करे, छो त पाण खे मजबूर करे हिन शइ ते पहुचाइणो आहे। असां मुकल्लफ़ आहियूं, फर्मा बरदारी ते पको रहणु, इन जी माना आहे सब्र। ईअं न त हाणे पाणी गरम आहे त वुज़ू करे निमाज़ पढ़बी, न त बसि, पाणी गरम आहे त गुसुल कबो, तड़ लाइबो, न त बसि। ऐं ॿियो सब्र अनिल मासियत, गुनाहनि खां सब्र, गुनाहनि खां परते हली वञ, खां ज़िना खां, गीबत खां, बदनज़री खां, इहा हितां शुरू थींदी आहे, इन्हनि खां परते थी वञ। जेॾी बि तोखे शैतानी रस्ता सभु सवला आहिनि, रहमानी रस्तो हलणु ॾुखियो आहे, शैतानी रस्ते ते हर को तव्हां सां गॾु हलंदो। गुनाहनि खां बचे, पाण खे ज़बरदस्ती, सब्र जी मतिलबु छा आहे, पाण खे ज़बरदस्ती बचाए, बचणु ॾुखियो आहे, ज़बरदस्ती बचाए, यारी वञे त वञे, बसि ठहियो, छुटी जान। सब्र अलल मुसीबत, सब्र अलल बला, 3 क़िस्म, मुसीबत ते सब्र करणु, तकलीफ़ अचे, वसबिर अला मा असाबक इन ज़ालिक मिन अज़मिल उमूर, जेका तोखे तकलीफ़ मुसीबत पहुती आहे, इन ते सब्र कर, इहो अलाह जे तरफ़ां आहे, इन्हनि आम मामलनि में आहे। अलाह साईं तो ॾिनी आहे, तूं ॾिनी आहे, तूं ई लाहींदे,
अलाह बि क़ुर में चयो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे भाइरनि वञी खूह में उछलियो न, वरी मिस्र में खपाए बि छॾियो। हज़रत याकूब अलैहिस्सलाम खे चयूं त शींहुं खाई बगड़ खाई। हज़रत याकूब अलैहिस्सलाम जो वाह जो बगड़ सियाणो, कमीज़ खणी आया, कमीज़ खे रत हणी आया बकरी जो, जे बगड़ बि सियाणो मुहज़ब अदब वारो बगड़ हो। हज़रत यूसुफ जी कमीज़ लाहे पोइ खाधईंसि, छो त हाणे जो बगड़ खाधुसि त कमीज़ फाटल त हुजे न, कमीज़ जी सिधी, छो त चोर केॾी बि अदाकारी करे नेठि पकड़िजी पवंदो। पोइ अमरा हिकिड़ो चोरी पियो करे न, चोरनि सां चोरी करे वरी भाॻियनि सां गॾु, चए था घर में हितां लथो हूंदो हितां लथो हूंदो, हीअं कंदो हिते तिरकी पियो होसि, उनखां पाण खां सिबान था निकिरी वियो। सो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो इहो जो मामिलो ठाहियो त पीउ छा चवे, हीउ बि पुटु हू बि पुटु वियो। फरमाई फसब्रुन जमील वल्लाहु अला मुस्तान अला मा तसिफून, अलाह खां ई मदद घुरां थो, जेको तव्हां कूड़ ठाहे बयानु कयो था मां सब्र कयां। त मुसीबत पोइ अचे सब्र करिणो आहे। हाणे मुसीबत कीअं आहे, आज़माइश। हीअ त बड़ा मनहूस आहे, जॾहिं खां आयो आहे का कमु ई नथो ठहे, न को कारोबार हले न कुझु, जिन चढ़ियल अथसि अलाए छा, जादू चढ़ी वियो अथसि, असरु थी वियो अथसि, चरियो थी वियो आहे, कंहिंजी ॿुधे नथो। हाणे खोड़ सारा हुनखे पिलान, शल कंहिं मुले जी ख़बर ॿुधई, हाणे वॾड़नि जूं ॻाल्हियूं छॾे ॾिनई, बर्दाश्त करे। हाणे इन खां थियो त पोइ वरी इन ई मुसीबत ईज़ा ॾींदसि, मारे छॾींदासीं, कॾहिं धड़का ॾींदसि, कॾहिं धमकी जा पैगाम, कॾहिं मौत जा पैगाम। हाणे इन खां बि जॾहिं चढ़ी वियो त पोइ अने सब्र अने तब, पोइ लालच। मके जी जेका छोकिरी वणे हुज़ूर खे चयूं तूं हथु रख तोखे ॾींदासीं, बादशाह हथु चई तोखे बादशाह बणाईंदासीं, इन पैगाम सां थी वियो। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह जॾहिं बादशाह सां ख़ल्क़ क़ुर जे मसइले ते अटकी पियो, जेल हलियो वियो, हक़ जी ॻाल्हि त न हटियो, पोइ वरी जॾहिं ॿियो बादशाह आयो, इन मसइले जो क़ाइदो $अशरफ़ी पैसनि जा ढेर खणी आयुसि, चए अलाह से मूंखे बचाइजां। इहा आज़माइश थी आहे, माना पैसनि जी एॾी ख़तरनाक आहे जो माण्हू चङा भला विकामे था वञनि। सब्र जा फ़ाइदा बि आहिनि, जेको माण्हू इन ॻाल्हि ते पको थी बीहे, मिट माइट सभु छॾे विया पर हे पुख़्तो बीठो आहे, हे नथो थिए। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त असब्रु दियाउन, सब्र रोशनी, नूर आहे सब्र। ऐं ॿियो सब्र रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि फरमायो त जंहिंखे वॾो ख़ैर कसीर मिले, वॾो इनाम मिले, उहो सब्र आहे। जंहिंखे सब्र जी तौफ़ीक़ मिली वञे उनखे वॾो ख़ैर कसीर मिले। टियों त जंहिंमें सब्र सां क़यादत ऐं लीडरशिप मिलंदी आहे, अॻुवाणी सब्र सां मिलंदी आहे। चोथों सब्र वारनि लाइ अलाह जी वॾो इनाम फरमायो, फरमाए इन्नी जज़ैतुहुमुल यौम बिमा सबरु अन्नहुम फाइज़ून, सूरत मोमिनून आयत 23। बेशक मां उन्हनि खे अॼु ॾींहुं बदिलो ॾियां थो जिन सब्र कयो त इहे कामयाबु आहिनि। सब्र वारो माण्हू कामयाबु आहे। तकिड़ो माण्हू, सिंधी में चइबो आहे सब्र जा 16 तकड़ जा 13, चइबो आहे तकड़ी कुती अंधा कुलर ॼणींदी आहे, सिंधीअ में पहाकाए ॾिए। घर जो वॾो जो बेसब्रो थी पियो, पुठियां बग़ावत थी वेंदसि। जंहिंखे सब्र मिलियो तंहिंखे ख़ैर कसीर मिलियो। ऐं फरमाई इन्नहु मन यत्तक़ि व यस्बिर फ़इन्नल्लाह ला युज़ीउ अजरल मुहसिनीन, सूरत यूसुफ आयत नंबर 90। जेको माण्हू ख़ुदा खां डिॼे, तक़वा इख़्तियार करे ऐं सब्र करे, पको थी बीहे, जेॾी आज़माइश तकलीफ़ अचे, धमकी अचे, पोइ ते न हटे, फरमाई अलाह असीं अहिड़नि नेकोकारनि जो अजुर ज़ाया न कंदो। वॾो दिलि हुयो, सभु तकलीफ़ूं आयसि त बि पोइ ते न हटे। फरमाई इन्नमा युवफ़्फ़स साबिरून अजरहुम, बेशक सब्र वारनि खे पूरो बदिलो मिलंदो। उलाइक हुमुल फाइज़ून, इहे कामयाबु आहिनि, सब्र वारा कामयाबु आहिनि, ॿियो न आहे का। सब्र वारा माण्हू ई कामयाबु आहिनि। उलाइक युज़ौनल ग़ुरफ़त बिमा सबरू, उहे ई शख़्स जिन सब्र कयो उहे जन्नत जे वॾनि आला तख़्तनि ते हूंदा, मुत्तक़ीन अला रफ़रफ़, वॾनि तख़्तनि ते वेठा हूंदा, हिक ॿिए जे साम्हूं पंहिंजा बचड़ा बि उन सॼे सुकून में हूंदा। इहे सभु दुनिया में थोरी तकलीफ़ ज़रूरु आहे पर आख़िरत में दर्जो बुलंद आहे। इस्लामाबाद में मदनी मस्जिद तजावुज़ात जो नालो ॼाणे ॾाथऊं। जॾहिं उतां जे हाणे हिकिड़े दोस्त चयो बाबा मौली साहिबु तव्हां तकड़ था कयो, उते मौली साहिबु 4 करोड़ वरिता आहिनि ऐं मस्जिद तॾहिं थी आहे। उन मौली साहिब सां चयूं त मस्जिद सां गॾु जेको मदरसो आहे इहो ठाहे, तव्हांखे ॿी कॉलोनी में ॾियूं था वॾो करे। हुन चयो ठीकु आहे, मदरसो भला वॾो थी पवंदो, छा कंदे रिहाइश आहे। उनखे इहा ॻाल्हि करे 3 कलाकनि में मस्जिद रखूं, 3 कलाकनि में। पोइ जॾहिं अवामी रद्द एक्शन आयो, मुफ्ती ओवैस अज़ीज़ साहिबु
पीर अज़ीज़ुर रहमान हज़ारी उतां जो वॾी शख़्सियत आहे, जमीयत उलमा इस्लाम जो इस्लामाबाद जो अमीर बि आहे। उन जॾहिं एहतजाज कयो चयो साईं पोइ मौलाना वटि पहुतासीं, 48 कलाकनि जी मोहलत ॾियो ऐं तव्हांजी मस्जिद असां ठाहे था वठूं। 48 कलाकनि में ठही वेंदी। पोइ 13 तारीख़ ते जशन आज़ादी जे लाइ जो क़ौमी असेंबली में तकरीर थी त मौलाना उते ॻाल्हायो। मौलाना जी उहा तकरीर क़ौमी असेंबली जी PTV ऑफिशियल पेज तां, क़ौमी असेंबली ऑफिशियल पेज तां हटाए छॾियऊं, पर फेसबुक ते यूट्यूब ते हले थी। मौलाना चवनि तव्हां 10 तारीख़ मस्जिद ठाही, वरी तव्हां 48 कलाकनि जो मोहलत वरिती, बाद में अॼु 1 बजे उहे पूरा थिया, तव्हां हिकु सिर बि न रखी आहे। हाणे चओ था वज़ीर दाख़िला अचे, 14 अगस्त गुज़रे, तव्हांखे कहिड़ी मुसीबत पई जो तव्हां मस्जिद ठाहियो? इहा शइ पोइ बि करे सघो पिया। चइसि टू द पॉइंट ॻाल्हायो। क़ौमी असेंबली जे इजलास में मौलाना चयो त हीउ मुल्क इस्लामी जमहूरिया पाकिस्तान आहे, मस्जिद शाइरुल्लाह आहे, अलाह जा निशानात आहिनि। जॾहिं शाइरुल्लाह मस्जिद महफ़ूज़ न आहे त पोइ छाजी क़ौमी आज़ादी, छाजो 14 अगस्त, कहिड़े मुल्क जी आज़ादी? जेकॾहिं हिंदुस्तान बाबरी मस्जिद ठाहे त असां सभई दाहूं कयूं। पाकिस्तान में इहा मस्जिद तजावुज़ात ते आहे। उते उलमा चयो तजावुज़ात इन मस्जिद मदनी मस्जिद सां तव्हांजा शराब खाना आहिनि, नाइट क्लब आहिनि, होटलूं आहिनि, हिन पासे हुन पासे सभई तजावुज़ात आहिनि। उहे नथा ठाहियो, पहिरीं मस्जिद ठाथव। मदीना मस्जिद तारिक रोड कराची में ठाथो जे तजावुज़ात ते आहे, ठाहिनि पिया। बहरहाल मदरसो ठाथो, मस्जिद खे उलमा हिम्मत के इलामा राशिद बाबू मुंहिंजा शींहं हा बीर या नट थी जी तजावुज़ात ते आहे। उते हाफ़िज़ अब्दुल्ला कोइटा वारो आयो, उन चयो त तव्हांजा 29 मक़ाम कराची में जेके फौजी पेट्रोल पंप आहिनि, होटलूं आहिनि, कारोबार आहिनि, उहे जो नथा ठाहियो। तव्हांजी इस्लामाबाद हाई कोर्ट तजावुज़ात ते ठहियल आहे, 3000 वकीलनि जा चैम्बर तजावुज़ात ते ठहियल आहिनि, उहे नथा ठाहियो इस्लामाबाद में। उहे कराची में तजावुज़ात ते फौजी जा पेट्रोल पंप नथा ठाहियो, तव्हां मस्जिद अची ठाहींदा। ऐं उते मर्द कलंदर मौलाना अब्दुल गफूर हैदरी दामत बरकातुहुल आलिया, अल्लाह से उनखे जज़ाए ख़ैर ॾे, उन इस्लाम कराची में वेही चयो चीफ जस्टिस ॿुध ॻाल्हि, हीअ मस्जिद आहे रहंदी ऐं मां फ़ैसिलो थो ॿुधायां अवामी अदालत में, इहा मस्जिद न रहंदी। तुंहिंजे फ़ैसिले खे असां जुते जे नोक ते रखूं था। जेकॾहिं तो तोहीन अदालत जो नोटिस ॾिनो त तो जहिड़े लोफर चीफ जस्टिस जे आॾाऊं पेश न थींदो। इहे मर्द कलंदर जंहिंजी अलाह सां तालुक आहे, परवाह न। हाणे बि ताज़ो मौलाना अब्दुल गफूर हैदरी ॻाल्हायो कि तव्हां पाकिस्तान जे गादीअ जे अंदरि में वेही शरारतूं पिया कयो, मस्जिदूं पिया ठाहियो। मौलाना बि असेंबली में चयो पोइ जी मिंथूं कंदोसीं, माण्हुनि खे कंट्रोल में आणियो। जॾहिं अवाम मस्जिद महफ़ूज़ न आहे त पोइ असां महफ़ूज़ न आहियूं। अलाह जो घर महफ़ूज़ न आहे, पंहिंजे घर जी परवाह कान्हे, अलाह जे घर लाइ जान ॾींदासीं। अॼु उते 2:30 बजे इंशाअल्लाह जुमो पढ़ंदा। तमामु मकातब फ़िक्र, सियासी समाजी अॻुवान जेके बि इस्लाम सां मोहबत कंदड़ आहे, सभई उते गॾु थींदा, बेरेलवी शिया सुन्नी सभई गॾिबा, ऐं उते मस्जिद जो कमु शुरू थींदो। जेकॾहिं ताक़त आहे हिननि खे त रोके ॾींदा, ऐं इंशाअल्लाह न रोके सघंदा। जाल हक़ व ज़हक़ल बातिल बातिल इन्नल बातिल कान ज़हूक़ा। अलाह क़ुरान में फरमाए जॾहिं हक़ ईंदो आहे बातिल भॼी ईंदो, ऐं बातिल बीहण वारो न आहे। तंहिंजे करे मस्जिद जेकॾहिं महफ़ूज़ न आहे असांखे, ऐं इंशाअल्लाह इहे हुकुमरान ॿियनि जी अलाह जे घर सां हथ रांदि कई, इन शहबाज़ शरीफ़ नून लीग जी तबाही इन अलाह जे घर सां शुरू थींदी इंशाअल्लाह। जिन बि अलाह जे घर सां हथ रांदि कई आहे, जिन बि शाइरुल्लाह सां कई आहे, उते मस्जिद त ठाथऊं, पर उते क़ुर शरीफ़ पिया बेदर्दी सां उन्हनि जी परवाह न थी। 3 कलाकनि में मस्जिद रथी, उते बूटा बि खणी हणी छॾियूं हाइबर्ड। तव्हां ईअं करे वेंदा? मौलवी वरिता पैसा, मौलवी मदरसे लाइ तव्हां सां मुज़ाकरात कया, तव्हां ॿिए भली ठाहे ॾियो। मौलवी ईअं त कोन चयो तव्हां मस्जिद ठाहियो। तंहिंजे करे असां इंशाअल्लाह मस्जिद जो आवाज़ आहियूं बणिजंदासीं। 14 अगस्त जी का बि हैसियत कान्हे जॾहिं अलाह जो घर महफ़ूज़ न आहे। छाजी 14 अगस्त? शर्म अचणु घुरिजे हिन इस्लामाबाद जे हुकुमराननि खे। अल्लाह तबारक व तआला हिन खे हिदायत ॾे, हिदायत हिन जे मुक़दर में न आहे त रब साईं हिन खे तबाह बर्बाद करे। वाख़िर दावाना